करे कंबर ज़िले में शटर बंद हड़ताल कयो आहे। अचो त वधीक उन जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे सिंध आजी खे अर्ज़ा त असांजे शहीद मुंहिंजे पुट जा कातल जेसिताईं ज़ाहिर न थिया तेसिताईं इहा शटर बंद हड़ताल बि हलंदी रहंदी। जेसिताईं कूड़ा ॾटा आहिनि पुलिस जा, SP जा, SS जा, DSP जा, रोज़ सुभाणे था ॾियूं ॿिए ॾींहं था ॾियूं। हिकिड़ा माण्हू पकिड़े था अचनि, जॾहिं पकिड़े था अचो उहे माण्हू त तव्हां उन माण्हू सां मोटरसाइकिल मुंहिंजे पुट जी उहा ज़ाहिर कयो न। उहे माण्हू ज़ाहिर कयो त मूंखे पक पए त वाक़ई मुंहिंजे पुट जा ॾुआरी न। ॿिया हिकिड़ा माण्हू पकिड़े चए तुंहिंजे पुट जा हे कातिलो, मुंहिंजे पुट जा कातिलो त गाॾी ज़ाहिर कयो। उहा गाॾी बि न आहे, माण्हू बि न आहे, त मां मूंखे पक कीअं पए। पुलिस जा कूड़ा ॾटा न आजी सिंध खे DIG खे असांजी अपील आहे त मुंहिंजे पुट जा जेसिताईं कातिलो था तेसिताईं इहा शटर बंद हड़ताल इहा सिलसिलो जारी रहंदो। जेसिताईं कातिलो न मिलिया तेसिताईं इहा हड़ताल हलंदी रहंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त हितां जी पुलिस नाले कंबरे में का शइ ई कोन्हे। तव्हां जीअं ॻाल्हि कई त 10 साल थी विया आहिनि पुलिस जा उहे एहलकार मुक़ररु थियल आहिनि। असां सम्झूं था त पुलिस हथ सां ॾोह पई पाण कराए। तव्हां ॾिठो हूंदो त रोज़ कंबर शहर में कोई अहिड़ो माण्हू कोन्हे जेको मोटरसाइकिलूं था खसजनि, कंहिंजे दुकाननि ते खाट थो लॻे। राति बि हिकिड़े दुकान ते स्टोर ते बिरोईमाला में हिकिड़े जा पैसा कढी विया आहिनि दुकान खाट हणी करे। हीअ पुलिस ही गश्त जा अमलदार, इहे CIयूं, इहे हिननि जा स्पेशल टीमूं, इहे 3-3 4-4 थाणा कनि छा था। हितां जी पुलिस करप्ट पुलिस आहे। अॼु हड़ताल छा, पर असां एसि ताईं जदोजहद जारी रखंदासीं। असांखे DIG ऑफिस ते धरणो हणो पियो बि हणंदासीं, IG ऑफिस ते हणो पियो बि, जेसि ताईं शहीद ज़ीशान जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि ऐं कंबर शहर में अमन अमान क़ाइमु नथो थिए। इंशाअल्लाह जदोजहद जारी आहे ऐं जारी रखंदासीं। महिरबानी। असांजा क़बाइली इलाइक़ा आहिनि, असांखे क़बाइली जहिड़ो कराइण थी चाहे। सम्झो मुख़्तलिफ़ जेको आहे सो हिकिड़ा कूड़ा माण्हू पेश करे त जीअं चवनि था त माना हिकिड़े खून मां अञा 2-3 खून थियनि। उन में SSP कंबर शदात कोट साजिद सजदोई मुलविस आहे। सम्झो IC जेको आहे सो पंहिंजो पासबान जेको आहे DSP उहो मुलविस आहे। SHO अख्तर अबड़ो मुलविस आहे ऐं DSP कंबर जेको आहे सो सरफराज़ पेचूहो मुलविस आहे। इहे माण्हू असांखे वरी बि हिन खून खे लोड़े ऐं असांखे जेको आहे न क़बाइली जेको आहे न झेड़नि में मुब्तला करणु था चाहिनि, जंहिंजी असीं शहरी पुरज़ोर मुज़म्मत था कयूं ऐं आला इदारनि खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, CM सिंध, चीफ जस्टिस सिंध खां असां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर हिननि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो इंक्वायरी विहारे ऐं शहीद ज़ीशान जा जेके हक़ी कातिल आहिनि। वॾी महिरबानी ख़ालिद चांडियो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.